घनी देर थी भैया। And that's for her. थोड़ी देर का boyfriend. फिका वही मर्जी। बुद्ध बाबा, तू ये कर जो तू वहीं सुन जा आराम कर। मानी में पढ़ाई खाई शरीर। नहीं अन्या तो आम जागा जो। बुद्ध। रात जा यार आता क्या? ये किस चीज़ का तो? मुझे ख्याल में तो पुलिस होती। पुलिस होनी सही? हाँ, पुलिस। पर तू ये कर जो उन्हन के अंदर वठी वन न सही तो पुठी भरी का बाहर निकली मिलो और जो कराची लग गए बाबा तू वही वठी चल वन वन अंदर वठी चल हेलो इंस्पेक्टर साहब अचो अचो मुख्य पाण वाजो इंतजार हो अचो रहे हो बाकी छा रहे हो आए सालो मोह थी हो सॼी ॻाल्हि गड़बड़ थी वई केतिरो चयो मांसि हिते पाताल बंगले में हलियो अचे हाणे आहे सो इन अख़बार में हाकिम जे गिरफ़्तार थियण जी ख़बर आहे त मुंहिंजे गुम थियण जी वॾी ॻाल्हि त छोरियुनि जे कोर्ट में फरियाद जो ज़िक्र बि न थियल आहे दादन खान बिना खान ये अखबार जा खाते में ॾाढा बिंगा माण्हू आहे ॾाढा बिंगा माण्हू आहे ॻाल्हि ॿुध मां तुम आप कुछ कोन आया तुम आप कुछ न आया मां मसला जो छोरो यूसुफ कारे बंगले में भॼी वियो दादन खान जे चंबे में छॾाए छॾियो कीअं कारे बंगले में ज़रे पुर्ज़े जी थियणी ना थियणी जो जवाबदार केरु आहे ज़िम्मेदार हुनजो ॿुधाए तूं आई मुंहिंजो जवाबदार सर्वेश अफ़सोस समझो पाण सां गॾु तोखे बिन पाताल बंगले में रूपोश रखण ते मजबूर आहियां हेसी ताईं दुश्मन जा धड़ मुंहिंजे कदम ज़रूर छा कजे तूं मूंखां सवाइ ॿाहिरि वेंदे त मार किलो तो न चाहे तुम्हारी खैरियत क्या बचा बच्चा बिना बुधाए जगह तू कर नहीं था खानम के मुझे हाथ का मामा वॾो खतरो आहे ॾाढो ख़ौफ़ आहे मूंखे अरे पुलिस सां सभु सचियूं कंदो
क्या भरोसा क्यों कर लो पुलिस साहब? ओ हैबत खान नथो समझी हिननि ॻाल्हियुनि खे। हैबत खान तूं छॾो यो मां छॾो। आखिर हिननि मामलनि खे बो केरु ॾींदो? केरु बो ॾींदो हिननि मामलनि खे? अचो अचो हाकिम साईं अचो। लो हाकिम साईं अव्हांखे हिते वठी अचण खां वठी सचपच आउं हर वक़्तु शर्मसारी में आहियां। ड्यूटी में शर्मसारी जी कहिड़ी ॻाल्हि आहे इंस्पेक्टर? पुलिस जो त फर्ज़ ई ॾोहारनि खे गिरफ़्तार करणु आहे ऐं इहो इंसानी फर्ज़ बि आहे। पर हाकिम साईं के फर्ज़ ॾाढा अणवणंदड़ हूंदा आहिनि। बसि कंहिं मजबूरीअ जे करे अदा करणा था पवनि। पुलिस जे फर्ज़ वारे दायरे में मजबूरी फ़क़ति ज़ाती मुफ़ादनि ऐं ज़ाती लाॻापनि सां ई थी सघे थी। न त फर्ज़ कॾहिं बि अणवणंदड़ न हूंदो आहे। तव्हांजी ॻाल्हि सही आहे हाकिम साईं, पर वक़्त वक़्त जी ॻाल्हि आहे। आउं हिते 4 सालनि खां वठी वॾे रईस जी महिरबानियुनि सां ॻोठ शामिर ख़ान जे थाणे जो इंचार्ज आहियां ऐं बसि कोर्ट जो 100 सिधो वारंटो। न त छा तव्हांजो फर्ज़ ॾाढो वणंदड़ नमूने गुज़री वञे हा, ईअं न? बसि पर आउं चाहियां थो त मूंखे मुंहिंजे कीअ जी सज़ा मिलणु खपे। इंस्पेक्टर साहब, मां तमामु वॾो ॾोही आहियां। मूं तमामु घणा वॾा ॾोह कया आहिनि। मूंखे तमामु ॻरे खां ॻरी सज़ा मिलणु खपे। मूं पंहिंजे मौसूम 1.5 साल जी न्याणी खे चीरे दफ़न ते कयो ऐं इहो फ़ैसिलो मूं बाबा साईं जो क़बूल कयो। हाकिम साईं इहे ॻाल्हियूं मूं सां न कयो। इहो अव्हांजो ख़ानदानी मसइलो आहे। बहरहाल मूंखे अव्हां सम्झंदी आहे। त पोइ इंस्पेक्टर साहब मूंखे कोर्ट में चालान करे छॾियो। अरे बाबा ही तूं आयो आई छा? मानी आंदी अथई? अरे रोई छो पियो चरिया? मिड़ई ख़ैर आहे बाबा, सभु कुझु ठीकु थी वेंदो, सभु ठीकु थी वेंदो। बाबा ये टेलीफोन तो हिते रख ऐं तूं हाणे भली हल। ऐं सिपाही असां ॾियारे मोकिलींदो। ठीकु आहे? रख शाबाश। तूं हाणे हल। ख़ैर आहे बाबा, तूं हल।
तू केरी बाबा केरी पुट तू बचड़ा केरी बाबा मूंखे त तकलीफ़ घणो आहे केरी बाबा तू ॻाल्हाए छा नथो पुट वाह रे मौला तुझा रंग केॾियूं न ख़ूबसूरत शयूं आहिनि बेहद हसीन ही जेकी ख़ूबसूरत शयूं ॾिसी थी इन्हनि में असांजी उन्हनि ग़रीब औरतुनि जी पघर जी पूरी शामिल आहे जिन खे बदिला मानी बि मुश्किल सां नसीब थींदी आहे। अच्छा कमाल आहे कैनेडा में त अहिड़ी शयुनि जो ॾाढो मान आहे। मान त हिते बि तमामु घणो आहे पर वॾियुनि वॾियुनि दावतुनि में ख़रीद करे पाइण जो पूरे ज़ालुनि खे उजूरो ॾियण जे लाइ न हूंदो पर भई आउं त पूरा पैसा ॾींदसि चाहे छा बि थिए। मिस एनी फ्रॉम कैनेडा पैसा तव्हांखे पूरा ॾियणा पवंदा छाकाणि त ही दुकानदार आहिनि पूरी ॻाल्हियूं न आहिनि। जॾहिं की आहे ब्यूटीफुल ये तो आउं ज़रूरु वठंदसि ऐं हो बि वठंदसि ऐं हो बि केॾो ख़ूबसूरत आहे मुंहिंजो जवाब ई आहे ॾिसी थी न निगू। हाँ मुंहिंजे ख़्याल में सही दुकान त खणी ख़रीद कयूं दिल त ईअं ई थी चवे त पोइ देर छा जी आहे अॼु त खणी ट्रक में लोड करायूं ट्रक में छो बाय एयर ॾींदो डायरेक्ट टू कैनेडा। पर ख़ालिसा अञा इहा ॻाल्हि आंटी सां न करणु खपे। त पोइ मुंहिंजे साहिबु कहिड़ी ॻाल्हि ते क़ाइल कजे मामा खे को सबबु त ज़रूरु ॿुधाइणो पवंदो। हा सबबु त ज़रूरु ॿुधाए थो पर बहरहाल इहा ॻाल्हि आउं पाणे कंदुसि। ऐं हा रुॻो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तबियत कीअं आहे आंटी अव्हांजी? शुक्र आहे अॼु जना कीअं आहे? ठीकु आहे। का ख़ासि ॻाल्हि करणी हुई तव्हांखे ख़ालिद कीअं सिफारिश लाइ वठी आयो न तव्हांखे। न आंटी अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। मम्मा असां त चाहियूं था त अमजद साहिबु का ॻाल्हि करे। हा हा पुटु ॿुधायो कहिड़ी ॻाल्हि आहे जाच छो था करियो ॿुधायो। आंटी हिकिड़ो मामिलो अव्हांजे ध्यान में आणो हो। मामिलो? हा मामा कंहिं मामले लाइ अव्हांजी मंज़ूरी खपे। जेकॾहिं अमीं ॿई ॼणा उन मामले ते मुतफ़िक़ थी आया आहियो
त पोइ मुंहिंजी तरफ़ां मंज़ूरी आहे ई आहे। आंटी हाकिम खान ॻोठ हलियो वियो आहे ऐं पुलिस हुनखे झले लॉकअप करे छॾियो आहे। हा हा, इहा ॻाल्हि त चाचा जुमल बि मूंसां कई हुई त पीउ ऐं पुटनि जा वारंट निकिता आहिनि ऐं दादन खान खे बि झले वरितो हूंदो। न ममा, दादन खान भॼी वियो आहे। ॾाढो ख़तरनाक बदमाश आहे। जेकॾहिं अरेस्ट थी वञे हा त ॾाढो चङो थिए। हो त ज़रूरु झलबो आंटी, पर हिकु ॻाल्हि जी इजाज़त खपंदी अव्हां खां, जेकॾहिं अव्हां। चओ, छाजी इजाज़त? आंटी, हाकिम खान जी ज़मानत जे बारे में इजाज़त वठणी हुई। हाकिम खान जी? छो? पर पुट अमजी, असांजो कहिड़ो वास्तो आहे दादन खान ऐं दादन खान जे ख़ानदान सां? आंटी, ॻाल्हि त बिल्कुलु ई सही चई रहिया आहियो, पर मूं हिन ॻाल्हि ते तमामु घणो वीचार कयो आहे। पर पुट, जेकॾहिं असांजो वास्तो आहे ई कोन त पोइ असीं वीचार करियो छो? वास्तो आहे आंटी, हाणे असांजो वास्तो आहे हुननि सां। हाँ ममा, मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे त। अजीब ख़्यालु आहे मुंहिंजो। भला ॿुधायो, छा कंदो तव्हां? हाकिम खान हाणे प्रिंस खां बदिलजी वियो आहे। उहो हाणे सुधरी वियो आहे आंटी। हाँ मामा, हाकिम खान हाणे माण्हू जहिड़ो माण्हू थी वियो आहे। हा, पर दादन खान त कीतो लोड़ींदो, पर हाकिम जे वसीले जेकॾहिं ॻोठ राज जो लिबेरो थी पवे त इहा त चङी ॻाल्हि आहे न आंटी। हूअं बि मामा, हाकिम खान बेज़र माण्हू आहे ऐं हुनखे पंहिंजो करे असीं दादन खान खे मात ॾेई सघूं था। इहा चङी ॻाल्हि आहे मामा। मूंखे ॻाल्हि में वज़न त नथो लॻे, पर जीअं तव्हांखे सही लॻे तीअं तव्हां करियो। बसि आंटी, हाणे चाचो जुमन ऐं अंकल लकी हो कमु करे ईंदा। अमीर उहो हा कयो। पुट, ॻाल्हि तव्हांजी मञा थी, पर अॻिते वक़्तु तव्हांखे निभाइणो आहे। जीअं तव्हांखे सही लॻे तीअं तीअं करियो। थैंक यू आंटी, थैंक यू। महिरबानी मामा। चङो मामा। सिंगर का लोटो पानी भरे फोटो फोटा छटींदो अतुर छटींदो लोग लतीदो विलापारे गुला सबक पक्को या कचो पको हुजे या कचो, पढ़ी पढ़ी मथे में सूर पइजी वियो आहे। गुला त हिन में नाराज़ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पाण खणी रिसेस था करी, ठीकु आहे न? अचे अचे तूं फिलहाल लौंग फटाका गुला तोखे ख़बर आहे स्कूल में आहे न ॿार लौंग फटा खाईंदा आहिनि रिसेस महिल, यानी कि रिसेस थियनि तूं लौंग खा, यानी कि एंड काले का बि रिसेस, यानी कि स्कूल फिनिश। वाह 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 वाह, गुला गुला तूं हाणे केजीअ मां पास। हाणे आहे न आउं तोखे 12 दर्जो पढ़ाईंदुसि। वाह वाह, आगो 12 जो 12 किताब पढ़ंदुसि। न न न न न न न गुला, आउं तोखे बात कोन थी चवां। मुंहिंजो मतिलबु आहे तूं वरी बि केजी पढ़।